नाज़रीन, मटियारी में जुगनू क्रिकेट क्लब ग्राउंड ते मरहूम हाजी ॾाॾो अहमद मेमण जी याद में ऑल पाकिस्तान नाइट क्रिकेट टूर्नामेंट करायो वियो, जंहिंजो इफ्तिताह संदसि मेमण इतिहाद जे सरवाण हाजी अब्दुल रज़ाक मेमण कयो। टूर्नामेंट में सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि ऐं पंजाब जे मशहूर रांदीगरनि हिस्सो वरितो आहे। उन हवाले सां ॾिसूं था बाबू ख़ासकेली जी ही रिपोर्ट। मटियारी जा दोस्त आहिनि, उन्हनि ये वॾी महिनत कावश आहे। असां त सिर्फ़ु ग्राउंड ॾिनो आहे, एतिरो वॾो ग्राउंड हिननि खे कॾहिं कोन मिलियो हूंदो। त हीअ दोस्त तमामु हिननि खे शौक़ु आहे ऐं शौक़ सां ई रहंदा। ॾिसो तव्हां त हींअर पाकिस्तान मां सॼी सिंध मां टीमूं आयूं आहिनि ऐं हीअ आउं सम्झां थो त वरी आईंदे साल इंशा ताला ख़ैरु हूंदो त इन खां वधीक जेको आहे सो थींदो ग्राउंड जो मसइलो। ग्राउंड ते जेसि ताईं असांजो ख़ाली पियो आहे तेसि ताईं हिन जे लाइ आउं कोशिशि करियां पियो त ख़ान साहब जिन सां जॾहिं मुलाक़ात थिए त ॿुधाइनि त असांजे मटियारी में को बि ग्राउंड कोन्हे ऐं हिननि खे का एड बेड वठी ॾिजे असांजे मटियारी जे दोस्तनि खे। उन लाइ आउं कोशिशि में आहियां जेतिरो वधि में वधि थी सघियो हिननि जी मदद बि कंदासीं। कंदो आहियां त असां मटियारी वारनि जे लाइ अहिड़ी का शइ करियूं जेका हर साल इहे टूर्नामेंट लॻाराईंदा आहियूं। हिन साल असांखे हाजी साहब ग्राउंड ॾिनो ऐं हाजी साहब जी तबियत ठीकु न हुजण जे बावजूदि हाजी साहब टाइम ॾिनो। इहो मेमण जी क़ौम जे लाइ सुठी ॻाल्हि आहे। हाजी साहब एतिरो टाइम ॾिए थो, ग्राउंड ॾिनो, माण्हुनि जे लाइ सोचे थो, त इहा सुठी ॻाल्हि आहे असांजे शहर जी। हिन कशमकश में दौर में तमामु रांदियुनि जा मेला सदाईं वसंदा रहनि ऐं तमामु सुठो टूर्नामेंट आहे ऐं आवाम जे लाइ तमामु सुठी तफ़री आहे। ऐं हींअर जेके महांगाई जा दौर आहिनि या ॿियूं माण्हू परेशान में आहिनि हुननि लाइ तमामु सुठी तफ़री आहे। इंशाअल्लाह हिकु सुठो टूर्नामेंट असां सॼी संगत गॾिजी करायो आहे। असांजो हाजी वॾो आहे जेको वसीम साहब जो पीउ जेको ॾाढो महमद उन जी यादि में लॻाई हुई आहे। असीं अलाह साईं करे माना अहिड़ा रोज़ थी मेला थी। तो ये लाजमी है इस तरह की एक्टिविटी के कि इस तरह के टूर्नामेंट होने चाहिए। ये बहुत अच्छा स्टेप है और इधर इस टूर्नामेंट के अंदर इन्होंने फीस भी बहुत कम रखी और इस इधर इन्वायरमेंट बहुत अच्छा दिया है। बहुत क्राउड है यहाँ पे, बहुत अच्छा हमें यहाँ पे आगे महसूस हुआ कि अच्छा टूर्नामेंट हो रहा है। खेलने को